ब्रेकिंग न्यूज़ है नाज़रीन नवां सां शेयर कंदा हलूं त सिंध असेंबली में अपोजिशन लीडर फिरदौस शमीम नकवी उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान फिरदौस शमीम नकवी खां इस्तीफ़ा घुरी हुई। अहम ख़बर है नाज़रीन नवां सां शेयर पिया कयूं। सिंध असेंबली में अपोजिशन लीडर फिरदौस शमीम नकवी उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान फिरदौस शमीम नकवी खां इस्तीफ़ा घुरी हुई। एक भेरो ॿीहर नाज़रीन नवां सां शेयर कंदासीं। अहम ख़बर है सिंध असेंबली में अपोजिशन लीडर फिरदौस शमीम नकवी उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान फिरदौस शमीम नकवी खां इस्तीफ़ा घुरी हुई। अहम ख़बर है नाज़रीन नवां सां शेयर कंदा हलूं त सिंध असेंबली में अपोजिशन लीडर फिरदौस शमीम नकवी उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान फिरदौस शमीम नकवी खां इस्तीफ़ा घुरी हुई। अहम ख़बर है नाज़रीन नवां सां शेयर पिया कयूं। सिंध असेंबली में अपोजिशन लीडर फिरदौस शमीम नकवी उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान फिरदौस शमीम नकवी खां इस्तीफ़ा घुरी हुई। इन हवाले सां वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। कराची मां आवाज़ जो रिपोर्टर नजीब नाइज असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। जी नजीब, ही छा मामिलो आहे? फिरदौस शमीम नकवी उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। जी बिल्कुल सनाउल्ला, फिरदौस शमीम नकवी जो अपोजिशन लीडर है सिंध असेंबली में हुन पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। कुछ अर्सो पहिरियां सिंध असेंबली में PTI जा MPAs आहिनि उन्हनि वज़ीर आज़म सां लिखत में शिकायतूं कयूं हुयूं ऐं वज़ीर आज़म जॾहिं हिते दौरो कयो हो कराची जो त उन्हनि भी फिरदौस शमीम नकवी ख़िलाफ़ शिकायतूं कयूं हुयूं। जंहिं बाद वज़ीर आज़म इस्लामाबाद में इहो हुकुम जारी कयो हो त फिरदौस शमीम नकवी पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾे ऐं उनजी जाइ ते ॿियो अपोजिशन लीडर चूंडियो वञे। अॼु फिरदौस शमीम नकवी पंहिंजी इस्तीफ़ा इस्लामाबाद वज़ीर आज़म हाउस ॾांहुं माणे छॾी आहे। PTI MPA जो चवणु आहे त फिरदौस शमीम नकवी जो रवैयो बहितर न हो ऐं PTI जा कमकार आहिनि उनमें भी ॾुखियायूं पेश अचनि पियूं, जंहिंजे करे जी असां इस्तीफ़ा जो मुतालबो कयो। जी ठीक है नजीब, बड़ी मेहरबानी इन हवाले सां अपडेट करण जे लाइ।